नाज़िन लाड़काने में 8 मुहर्रम हराम जा मातमी जुलूस मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि मां बरामद थी रहिया आहिनि। मजलिसनि जो सिलसिलो बि जारी आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे धरती टीवी लाड़कानो जो ब्यूरो चीफ मुनवर। हाँ जी, मुहर्रमुल हराम अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे ऐं अॼु 8 मुहर्रमुल हराम आहे ऐं 8 मुहर्रम जे मौक़े ते लाड़काने जे जेके मरकज़ी इमाम बारगाहूं आहिनि उन्हनि में जेके मातमी जुलूस आहिनि ऐं मजलिसुनि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। लाड़काने जे जाड़ल शाह इमाम बारगाह वटि मौजूदु आहियूं। जाड़ल शाह इमाम बारगाह, खिची इमाम बारगाह, जाफ़री इमाम बारगाह ऐं मेहर शाह इमाम बारगाह में जेके मातमी जुलूस आहिनि उहे बरामद थी रहिया आहिनि। आज़ादारनि पारां गमे हुसैन जी यादि में जेको आहे ज़ंजीरुनि ऐं चाकुनि जो मातम कयो वञे थो या हुसैन जूं सदाऊं जेके आहिनि उहे बुलंद आहिनि। त लाड़काने जे जेके नंढियूं वॾियूं मातमी जेके जुलूस आहिनि 179 मातमी जुलूस जेके आहिनि उहे बरामद थींदा ऐं अॼु जेके मातमी जुलूस आहिनि जेके मुख़्तलिफ़ इमाम बारगाहूं आहिनि उन्हनि मां मातमी जुलूस बरामद थी रहिया आहिनि ऐं आज़ादारनि पारां सीनाज़नी पिणु कई थी वञे। मां इहो बि ॿुधाईंदो हलां त अॼु 8 मुहर्रम जे हवाले सां सिक्योरिटी बि तमामु घणी सख़्त कई वई आहे। इमाम बारगाहुनि जे ॿाहिरां वॉक थ्रू गेट्स लॻाया विया आहिनि। जेके आज़ादार अचनि था, मुमनीन अचनि था, उन्हनि जी तलाशी करण खां पोइ उन्हनि खे अंदरि इमाम बारगाहुनि में छॾियो वञे थो। पुलिस जा जवान जेको आहे उन्हनि जो सर्च जेको आहे कनि था ऐं उनखां पोइ उन्हनि खे छॾियो वञे थो। त सिक्योरिटी इंतिहाई सख़्त कई वई आहे। लाड़काने में SSP जी निगरानी में सरफराज़ नवाज़ शेख SSP जी निगरानी में फ्लैग मार्च बि कयो थो वञे। मोटरसाइकिलनि ते, पुलिस मोबाइलनि में शहर में जेको आहे तमामु घणी जेको आहे चेकिंग बि कई थी वञे ऐं ख़ासि तौर ते जेके मातमी जुलूस जा जेके रस्ता रूट्स आहिनि उन्हनि ते खारदार तारूं लॻाए ऐं गाॾियूं बीहारे करे रोड ब्लॉक कया विया आहिनि त जीअं गाॾियुनि जी आमदरफ़त शहर में न थिए, जीअं आज़ादार सही तरीक़े सां अची सघनि ऐं जेके मातमी जुलूस आहिनि उहे पंहिंजे रस्ते सां सही रवां दवां थी वञनि। त अॼु 8 मुहर्रमुल हराम जे मौक़े ते लाड़काने में बि मजलिसुनि जो सिलसिलो जारी आहे ऐं आज़ादारी जो जेको सिलसिलो आहे उहो बि जारी आहे ऐं जेके मातमी जुलूस आहिनि उहे पंहिंजी मंज़िल जे तरफ़ रवां दवां आहिनि। जी।